सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमर सिजावल वेझो उस्तादनि खां फुर वाक़िए जा जवाबदार गिरफ़्तार न थिया। पुलिस पारां ॾिनल हफ़्ते जो टाइम पूरो थी वियो। गस्टा यूनिट ख़िज़राबाद जे अॻवाननि कॉन्फ्रेंस कंदे धरणे हणण जो ऐलान कयो। गस्टा यूनिट ख़िज़राबाद जे अॻवाननि तालका नायब सदर नियाज़ अहमद शाह, सलीम मेमण, दर्पण कुमार, आदि कुमार ऐं ॿियनि सूरत सिजावली प्रेस क्लब पहुची कॉन्फ्रेंस कंदे चयो त हफ़्तो अॻु सिजावल वेझो जाती रोड ते गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल ख़िज़राबाद जे उस्तादनि दर्पण कुमार ऐं आदि कुमार खां सुबुह स्कूल वेंदे नामालूम हथियारबंदनि यरगमाल बणाए स्कूल वेंदे मोटरसाइकिल, मोबाइल ऐं रक़म फुर करे फ़रार थी विया। उन मौक़े असां उस्तादनि जे तरफ़ां स्कूल अॻियां जाती रोड ब्लॉक करे एहतजाजी धरणो हयो। धरणे में SHO ऐं इंचार्ज CIA कुर्बान कमराणी पहुची असांखे धरणो ख़त्म करण लाइ चयो। उन वक़्तु PP MPA सैद अयाज़ शाह शिराज़ी पिणु एहतजाजी धरणे में मौजूदु हो, जंहिं पुलिस सां ॻाल्हि ॿोल करे हिकु हफ़्ते जो टाइम वरितो, जंहिंखां पोइ असां धरणो ख़त्म कयो। हिननि वधीक चयो त पुलिस पारां ॾिनल हफ़्ते जो टाइम पूरो थी वियो, पर पुलिस अञा ताईं उस्तादनि खां थियल फुर जे वाक़िए जी का बि कोशिश न कई आहे। हिननि 7 तारीख़ ख़मीस जे ॾींहुं गस्टा यूनिट तालके सिजावल पारां सभिनी स्कूलनि जे उस्तादनि सां गॾु सिजावल शहर जे मामू लाडो चौक खां रैली कढी पब्लिक पार्क ताईं धरणो हणण जो ऐलान कयो। हथियारी रिपोर्ट अजीज गुल ख़ैबर भेटशाह में न्यू स्टार पेन पाल क्लब पाकिस्तान जे बानी चेयरमैन जमालुद्दीन ऐं एडमिन मैडम शहजादी जो पंहिंजे वफ़द सां गॾु ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन एंड सोशल जस्टिस जे ऑफिस आमद में मरकज़ी चेयरमैन राना गुलाम नबी राजपूत सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते ज़िले सांगड़ जे सदर राना अब्दुल सत्तार पंहिंजे वफ़द सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में तंज़ीम जे मामले ते ॻाल्हि ॿोल कई। चेयरमैन राना गुलाम नबी खे पंहिंजे मुकमल ताउन ऐं मदद जो यकीन ॾियारियो, जॾहिं त राना गुलाम नबी जी टीम राना गुलज़ार, राना शबीर अहमद, राना नदीम राव, अदनान इम्तियाज़ अबड़ो, राना तारिक अशरफ, राना नदीम, हुज़ूर बख्श मला ऐं ॿियनि पारां शानदार इस्तक़बाल कयो। सिंध जी सक़ाफ़त अजरक ऐं गुलनि जा हार पाराया विया। मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे न्यू स्टार पेन क्लब जे चेयरमैन जमालुद्दीन चयो त असांजो मुक़दस इंसानियत जी ख़िदमत ऐं फलाह बहबूद करणु आहे। सेक्रेटरी रिपोर्ट काजी अली रज़ा सनाई। सिंध पुलिस पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिब ग्रेड 19 जे ऑफिसर तनवीर हुसैन तुनियो खे ज़िला शहीद बेनज़ीराबाद में बतौर SSP मुक़रर कियो वियो आहे। PSP ख़ावर अकबर शेख पारां जारी कयल नोटिफिकेशन सोशल मीडिया ते वायरल थियण बाद ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि में शरीफ़ माण्हुनि में ख़ुशीअ जी लहर ऐं ॾोहारी माण्हू मायूसी जो शिकार नज़र अची रहिया आहिनि, जंहिंजो सबबु माज़ीअ जे ॿिनि तजुर्बनि मां कयो पियो वञे, जंहिंमें SSP तनवीर हुसैन तुनियो जा 2 भेरा ज़िले में पोस्टिंग दौरान शरीफ़ माण्हू सुख जो साह खणंदा हुआ, जॾहिं त चोर, लोफर, 2 नंबर ऐं हर क़िस्म जो ॾोहारी माण्हू ॿिरनि में लिकण जूं जायूं ॻोल्हींदा हुआ। संदन माज़ीअ जे तजुर्बे ते हिते जी अवाम जे का ॾींघे अरसे खां ॾोहनि सबबु अज़ाब में आहे। मंझंदि उमीद जागी आहे त हाणे कुझु घड़ियूं सुख जो साह खणंदा। मीरपुर खास मां ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया सुमार समीजो जी रिपोर्ट मुताबिक़ त मीरपुर खास सिंधड़ी रोड मदरसे चौकी वटि ट्रक जो मोटरसाइकिल खे टक्कर, ड्राइवरनि जो ॿारड़ो मथो दॿजण सबबु मौक़े ते ई फौत, 2 ॼणा मामूली ज़ख़्मी। ॿारड़े जो तालुको मेघावाड़ बिरादरी सां हो। ट्रक ड्राइवर ट्रक छॾे फ़रार थियण में कामयाब थी वियो। फैज़ उमरो तालके ढुल में बदअमनीअ खे वंझो न आयो, ॾोह थियण रोज़मर्रा जो मामूल बणियल। पुलिस ख़ामोश, तमाशाई बणियल शहरी ऐं ॻोठाणा घरनि ताईं महदूद। अवाम जागी पंहिंजो तहफ़ुज़ पाण करण लॻा। शहरनि ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां SSP खां अमन अमान बहाल कराइण जो मुतालबो। ढुल जे मुख़्तलिफ़ थाणनि जी हदनि B सेक्शन थाणे जी हद UC बख्तारपुर में नामालूम हथियारबंदनि मॉनिटरिंग बायोमेट्रिक असिस्टेंट ऑफिसर हिदायतुल्लाह नूनारी खां मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म फुर करे आसानी सां फ़रार थी विया। होॾां B सेक्शन जे SHO सईद आगाणी ऐं जोंगल पुलिस चौकी जे इंचार्ज अली गुल चोलियाणीअ जे अॻवानी में ॾोहारिन वाहिद ऐं सईद जे घरनि ते चढ़ायूं कयूं त ॾोहारी पुलिस खे ॾिसी घर ख़ाली करे फ़रार थी विया। पुलिस ॾोहारिन जे ठिकाणनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। राब्ते करण ते चौकी इंचार्ज अली गुल चोलियाणी चयो त ॾोहारी सुठो ऐं हीरो वाहिद हाणे पंहिंजे साथियुनि सां गॾिजी फायरिंग कई आहे। अमन अमान खे बहाल करण लाइ ॾोहारिन जी गिरफ़्तारी लाइ उन्हनि जा घट घेर बंदि करे संदसि गिरफ़्तारी लाइ ठिकाणनि ते चढ़ायूं त ॾोहारिन मौक़े जो फ़ाइदो वठी फ़रार थी विया आहिनि। हिननि चयो त ॾोहारिन खे गिरफ़्तार करे कानून जे कटण में हाणे पोइ सुख जो साह खणंदुसि। हिन चयो त हिदायतुल्लाह नूनारी जी फुर्तियल सामान जी रिकवरी लाइ ॾोहारिन जे घरनि ते छापा जारी आहिनि।